यारी मदद। हेलो माय क्यूट ग्रीन फ्लैग्स गाइज, ये वाला व्लॉग मैं स्टार्ट कर रही हूँ एक गांव से पीछे मेरे। आप देख सकते हो अभी नहा के आई हूँ मोटर के पानी से, एकदम ठंडा ठंडा। और आपको दिखाती हूँ यहाँ पे सिंगार कैसे करती है लड़की। ये ॾिसो बाबा, ही हुआ ड्रेसिंग टेबल आहे तव्हांजी असांजी। वेल ही वारो व्लॉग थियण वारो आहे सिंधी ऐं सराइकी में, जंहिंमें मां तव्हांखे ॻोठ जी ज़िंदगी ॾेखारींदमि, ॻोठ जी शाम ॾेखारींदमि। सो स्टे कनेक्टेड, पहले तैयार हो जाऊं। गाइज कैन यू इमेजिन द आर्टिफिशियल फ्लावर्स इन। हे कहिड़े कपिड़े जा आहिनि? ॻाढ़े कपिड़े। त पोइ आला छो आहिनि? पानी है 10 में फ्रेश। अच्छा, हे हिन में आर्टिफिशियल गुल लगाया अथनि, उन्हनि खे पाणी आयो अथनि। वाह, कहिड़े औरतुनि जा कम आहिनि। वाह, बिल्कुलु लॻे ई नथो त इहो रेड हिन में आर्टिफिशियल आहे। कद्दू जी वलान जी भाजी ठाही आहे, कद्दू जी। अच्छा, कद्दू ॿुधायो त असां कुझु ॿुधाईंदे पियो, ईअं चइबो न? ॿुधाईंदे पियो खटावण ॾियूं न, उन में जेको वाण लॻंदा आहिनि, हा, उहो वाण असां हथे ते कीअं ठाहींदियूं उहो असां उते सभु ॾेखारियूं। मैं कोन आंदा ठाहींदियूं। आओ आओ त असां ठा ॾेखारियो मेको खटेंदा वाण। अरे वाह, हे तव्हां हथ पटी पवंदा हूंदा हिन में त? हा, ऐं सुकी इनखे वरी उसाए बि आहे पाणी में। अच्छा, पोइ वरी हे वाण थींदो थो वञे हिते। हा, अञा इनखे अलाए केतिरो प्रोसेस आहे। हिसरणी ते वकड़ो अञा फिरणी आहे उन्ही ते। पोइ वरी हे खट वाणींदो। हा, अच्छा, केतिरो टाइम लॻंदो अथव इहो सभु कुझु करण में? हिकिड़ी खट वाण में हिकिड़ो ॾींहुं, हिकिड़ो ॾींहुं? खट वणण में हिकिड़ो ॾींहुं लॻंदो ऐं हे ठाहिण में? ही ठाहिण में कुझु वक़्तु लॻंदो आहे। माना घणा ॾींहं पोइ बि? हिकिड़े ॾींहुं ॾेख ही वटबा आहिनि, ॿिए ॾींहुं वरबा, पोइ टीजे ॾींहुं खंड जी नोड़ी जेकॾहिं बनींदा हूंदा। हाँ ठीक है, कोई मसला नहीं। वाह वाह गाइस, ये देखो खट्टा ऐं वणंदे आहिनि, ईअं चइबो न? ईअं वणंदे आहिनि। अच्छा, हाणे ईअं कयां? अकाउंट ठाहियो हाणे। ईअं हा, ईअं ठाहींदा न? न बाली तली ॾेख। तलीअ में ये कबो। अच्छा, ये क्या? हाँ ये ई एक रख। हाई हाँ ये हाँ सही थी क्या? हाँ ये बस गड़ोंदे पे न। सही है, समझी। हाणे सॼो तव्हां करे ॾींदमि मां। घणियूं घटूं ॾियांसि? बसि हिकिड़ी ॿी अञा। कमड़ हथ न कटरायो। न न कुझु न थींदो। अचो, हा ॿुधायो हाणे। नोड़ी खे वठ। ठीकु आहे, हाणे हेॾे खणी अचां नोड़ी खे। ओके, वलोड़ा खणी वञ नोड़ी खे। अच्छा, वरी हेॾे खणी अचां। सराइकी चए थी, कमल सराइकी चए। ओके, हा वाले एॾे आवां। हा वाले चिरा मथां वाले बिन अठ दफ़ा अब आइरो कर दियो। 8 दफ़ा कयांसि। हा, ओके। हिकु घणा था? 4 3 दफ़ो थियो, 4 थियो। ओके, 5 थींदो हींअर। 5 6 हाणे घणा थिया? 7 आदत खोड़ा न तो आंदी हुई। कमर कटवाड़ गाइस, मैंने खटवानी है आज। अन्नम ओके, हाणे ॿुधायो। खट थयो। अरे की बस बाबा हाणे तुम लगा दी मैंने। टेक्नोलॉजी है गाइस, सही है। हाणे छा करणो? हाणे बस ये घुमाए भी तो खटन वाणी जी भी नहीं। हां सब। वाह गाइस, मैंने आज खटवानी है। हल कटवाणियो कामरेड। एडो खट हाणे जो प्रोसेस तो हले फुल गाइस। कामड़ सीखी वेंदी। हां, ये तव्हां पाण वथड़ ठाहो ने छॾियो। हा, वकड़ चढ़े। हां, हेठ मत वकड़ दे वञे। और निकरा वकड़ खाना सु। हां, ॿुधायो हाणे। ई ॾाढो ॾुखियो दिन चाड़े। चावे ताची कामड़ गर्मी में किरी पवंदी है कब? हां, गर्मी से खटवाण सोली है त बाकी मेहनत आ, बड़ी मेहनत लगे दे। इंडियन में त ठाए ने न न ही जो ठावे ना वो हिकड़े दी जो कम करियो। हू ना है। हिते वेबो हा, मथे वेयो झड़ी। ओकड़ू छाकाणि तव्हां हुन ते वेहंदव ती डरी थी वेंदी वाॾण। ओके, हाणे ॿुधायो। ओके हलो वेहो तव्हां ईअं न कामड़ हेॾे मुकर वेहो।
हे औजार पे कबान छाने में जी जी ओके इन्हें साम वाह वाह बस इतनी कर एक बद मत को बस दे ट्रेन मत को देंदी आली ट्रेन दे हां सही दिया सही दिया हाँ ये क्या आते हाल दिया अल आखर ते हल हाल ये क्या ये ता ते जल्दी जल्दी कंदा हूंदो हां मुझे थोड़ा टाइम तो लगे खाई रहता वाण में दिया अच्छा सुबह जी शुरू में 3 बजे तक त पो हे ता पैसन में भी वाणी दव या को पेंजू वाणी दव कराया पराई है पैसा लॻाइणा घणा पैसा वठंदा तव ये बेचारा जिनन जी आए खट ॾिसी हाली व्लॉग ॾिसी बेज़ार थी वेंदा नाले छा हालत कई हूंदसि खट मां तव्हांखे वाणी दी खट छा यादि कंदो ख़ुशि थींदा अहिड़ी खट ते सुम्ही वाओ सही हाणे जेकोस इहो इन साथ सां न थींदो कौन इहो हिते गंढ दी बि माना हां बस थी वियो ये थी वियो कम बुड्ढा ओके ना अञा हिकिड़ो स्टेप रहियल आहे इनके अंदर छिको कंगो दवा इनके अंदर छिको कामरेड कीअं इनके ही पकड़ो हाँ ये अच्छा हेॾे मिलायो हाँ त फोड़े अलबत मिलाए सारे हाँ कामरेड वेरी गुड इहो त मूंखे करे छिके रखो ये कट मार दी वई ॾिसो केॾी प्यारी खट वाड़ी आहे कामरेड अच्छा हे कहिड़ो फसल है ग्वार जो यार ग्वार मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे ॾाढी फेवरेट मुंहिंजी सब्जी आहे तव्हांखे पटे ॾियूं था कोशिश कई हिकिड़ो मुठियो पटियोसीं पर अलाए छा थी वियो ग्वार खे असां डेली खाईंदा आहियूं तव्हां गिफ्ट आहे वाओ थैंक यू कहिड़ो खणंदव केड़ा खणंदो वडो नंढो नंढो खणंदमि जेको चूंड खा हे ॾिसो आहे 3 साइज़ आहिनि न त मां मीडियम खणंदमि त मां पाण मीडियम ओके गाइस थैंक यू ॾाढो प्यारो सही आहे जी मीडियम ही लार्ज न हो लार्ज आहे अच्छा हे तव्हां पंहिंजे हथ जो ठाहियो आहे वाओ ॾाढो प्यारो ठाहियो अथव मामी खे ॾींदमि त मुंहिंजो ॾाजे में रखे ही त हे कानो आहे न बाबा तीली हुंदी है ना अच्छा इहो आहे ऐं हे पाण भरियो अथव तव्हां जी जी वाओ थैंक यू असां ॻाल्हि कई हिन त फज़ीला वारी त ही खपे मजे करे आई अच्छा अच्छा ओके ओके थैंक यू अदी अॼु की शाम ॾिसो सिज ॾिसो ओहो नाइस बाबा हैदराबाद जा वकील हिते हेलो कमाल लाल सलाम गाइस हैदराबाद जा वकील आयल आहिनि हिते ऐं हिते अमड़ मानी पचाए रही आहे असांजे लाइ भिंडी पटाटो वाओ हेलो नसीब की सच्चा भी हे छा आहे आई फोन जो थी ई माइक में थी अच्छा ओके थैंक यू असां वञी रहिया आहियूं चक्कर खाइण बाइक जो पहिरियां हमेशह मां जॾहिं बि बाइक ते राइड कई आहे मिर्ज़ा सां गॾु कई आहे दिस इज माय फर्स्ट टाइम कि मां कंहिं ॿिए माण्हू सां बाइक राइड करण वारी आहियां किराए जो न पहिरियों ॿुधायो त मां मिर्ज़ा इलाही वॾी राइडर आहे हुनजे करे मां हुन सां वेंदी आहियां ऐसे मज़ाक कमु नहीं बनाओ सच में कराईंदव छा जो चलो मूंखे सेखारिजो तव्हां कोई तो लाज़मी किरंदाजी न प्लीज न किराइजो न मां हीअं कोन किराईंदमि तव्हां सिखंदा पोइ लाज़मी किरंदा थोड़ी सी सिखियल आहे मां न किरंदमि किथे चक्कर खाई ॾेखारियांव भले पहिरियों चक्कर त खाराइजो अलाए हल भले। हाल न बचाओ चलो बाबा ओके हलंदी चलो चलो हलो हिते ही पहिरियों आदत धिको था खाऊं बाद में अॻिते ॾिसी वठंदा अरे हलो हाँ हलो बाबा बेराओ मेरे भेड़ियाओ मेरे पर जो यार रात आहे जीत न पइजी वञे अखनि में थोड़ो चक्कर न कराइजो थोड़ो चक्कर कराइजो और रोड ता एक्सीडेंट 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 बाबा बिस्मिल्लाह 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 ओ अरे मां बने प्लीज मां बैठ प्यारी प्लीज एतिरो समझो तो जबरा चल अंदर ड्राइवर कर ले मैं टाइम पे गाइस प्लीज दुआ कर त मां बची वञा ता मूंखे न लाथो आ त मता क्या पर ता अरे हितां ईंदो है न ता हां न अचो अचो बिस्मिल्लाह अभी परे थे अंदर ड्राइवर आसान छोकरो आप ये न कयो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल्लाह अकबर रोड अच्छी भी हालांकि तो बची आसी है ना वापस हलनो अच्छा ओ तो लई हलंदम बस हाणे न मजाक हलो ये भी सो शाम जो मंदिर गोठ जो शाम जो दिल कश नज़ारो शाम जो ही पहर नाव असांजे कयो कुछ सही था कयो के तगालियूं कयो
शाम जो ही पहर नाव सांझे कयो मेहरबान तुझी अखड़ियन में छाहे लिखल मेहरबान तुझी अखड़ियन में छाहे लिखल दम बदींदा रहो कोई भी प्यारा लगो कुछ तईंदा कयो केत गालियूं कयो शाम जो ही पहर नाव सांझे कयो। गाइस गाड़ी चला रही हूँ पहली बार। मैं पहिरीं कॾहिं बि मूं 3-4 साल पहिरीं हलाई आहे, मिर्ज़ा मूंखे सेखारी हुई, वरी अॼु इलाही टाइम खां पोइ थी हलायां। बस आई होप कि बच जाऊं इंशाल्लाह। ये तो हले तो ना किराना तो बचाए दो। पेरा क्लच पकड़ो। ठीक है हाँ ओके अॻियां घर लगायो पेरा गाड़ी हिकड़ी अहिड़ी जगह ते बीहा जो त टर्न थिया। हलो वञो हाणे खॾे में वञो वञो। ॿुधायो छा करणो आहे तव्हां चो? हाँ बस ख़बर अथव छा आहे हाणे। हाँ हाणे तव्हां गेयर लगायो हाँ ऐं आहिस्ता आहिस्ता हिन क्लच खे छॾियो। हिनखे हीअं हाँ ऐं मोशन खे थोरो स्पीड ॾिजो। घणी फुल स्पीड ॾियो त चाड़े वञो वरी। ऐं अगर रोकणी हुजे गाड़ी त ब्रेक ये हाँ कारण मूंखे लॻे थो तव्हां धिको खाईंदो पर अड़िया ॿुधायो न चलो ब्रेक ये ना है ना ये वाली ये है ना ही भी आहे हाँ ये भी है। ठीक है बस हिनखे हाणे तुम बीह वेंदी न गाड़ी छा ई थींदो। हाँ पर मतां ईअं स्पीड में बीहारियो त वरी हीअं गाॾी वठी अचे। सही ॿुधायो हो ॾियारे थो हणा। हाँ हणो क्लच छॾियो मोशन खे छिको बंदी बीहारे छॾियो। फ्री आहे मतलब फ्री आहे न ईअं न ना लॻायूं अथव कढियूं कोन अथव तव्हां गाॾी उबती आहे जा भला। हाँ हाणे खुली वई अलाए अॻियां थोरो गाड़ी खे थोरो धिको ॾियोसि। हाँ हाणे गेर हणायोसि। अञा लॻायो त 5-6 गेरूं लॻायो बस भाई नहीं चला रही है अॻियां मां पंहिंजे पीउ खे ॾाढी प्यारी आहियां बस शुक्र मिशन हलाई वियो तव्हां। गाइस ये देखो मैंने गाड़ी चलाई अचो हलूं हाणे महिमाननि खां मिलूं। हलो हाँ 5-6 कहाणा नम करियूं आहियां हन कैमरेट ताड़ी जो कसम जेके सिंध धरती दा कुर्बान थी विया उन जोधन पुटन रुगन जो कसम ये डैम भजन से ये बंद भजन पोए सिंधो जा दुश्मन तुझो कंद। वाह सही वाह 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 वाह। हू चवनि था त छमक छलो वार विखेरियल तिरछी टोपी ढिलो गलो लुमका ॾींदड़ लाकेट भलो। वाह छमक छलो वार विखेरियल तिरछी टोपी ढिलो गलो लुमका ॾींदड़ लाकेट भलो। अच्छी शर्ट मथा तो पाती कारी जैकेट पर्स कुल्हे में कारो अखड़ियूं कारियूं कजरारियूं चेहरो उजरो साफ जंहिं बा ॾिठो थिया तंहिंजा सारा ॾोह गुनाह माफ़। चप भिकोड़ियल नीढ चुमीअ जी कारी पैंट अछो बेल्ट हील ते सैंडल कारो तन में पद्मन जहिड़ा पेर जीअं खणे थी वाह वणे थी उसखां ओढर हथ में झलियल सिर ते खुलियल कारी छटरी खटी मिठी संदहि जिस्म मां उथी पई खुशबू रोड वॾीअ जे फुट पेरीअ तां केॾी बेपरवाह वञे थी तुंहिंजी हस्तीअ में सर मस्ती शहर कराची भरियल बस्ती। चाय बन रही है मेहमानों की। एड़ी चाय छो कारी गाड़ी चाय गाड़ी छो खीर कौन मिले। अच्छा अच्छा वो पानी है पत्ती पानी पत्ती ठंडा सही सही इन्हें सलेमानी से बोलो शायद। जी जी सलेमानी सेहत ला सही इंडिया जवनानी यस ये पियन तो सेहतमंद थे जेके भी बैठा हैं। सलेमानी चाय पी रही हूं बिस्कुट बोल के खा रही हूं लो मस्त ही असांखे लाई मिली आहे जेका तिरन ऐं गुड़ मां ठहियल आहे ॾाढी सुठी आहे ॻोठ में के ठाही आहे। लाल थोरो लाखाट वारनि सां गॾिजी रवां तूं अची थी त तोसां त मिलणो बि आहे तोसां मिलणो त छा गॾिजी खिलणो बि आहे पर तोखे कहिड़े जनम जी मुबारक वठां। हाणे सिंध जी हालत एॾी ख़राब आहे जो लाश था खणो तोखां जनम जी कहिड़े जी मुबारक वठां। ॾाढी सुठी शाइरी अथसि। मूं तो वटि आ फरियाद कयो ऐं वक़्तु गवाही यादि कजां। वाह कहिड़ी गवाही कीअं मुंहिंजा बाग उजाड़िया विया ऐं लिखण पढ़ण जे उमिरियुनि में उत कॉलेजनि जे घिटियुनि में मासूम असांजा ताड़िया विया ऐं बेदोही के वाड़िया विया जिन हक़ ऐं सच जी दांह कई से जहिड़ा जवान जलाया विया अॼु नंगनि ॾे बि हथ वधिया पोइ तुंहिंजा पलो बि फाड़िया विया ऐं बखमल जहिड़ा बदन हुया जे रहंदुनि साण उॾेड़िया विया
अॼु वरिष्ठनि में बि फ़ौज लथी ईअं रूह असांजा राड़िया विया ऐं शौर असांजा साड़िया विया। मूं जॾहिं ज़ुल्म जी दांह कई बाग़ीअ जो लक़ब ॾेई मारियो वियो। मूं जॾहिं ज़ुल्म जी दांह कई बाग़ीअ जो लक़ब ॾेई मारियो वियो। मां तिन जे पाप ऐं ज़ुल्मनि खां अॼु बेशक बणियो बाग़ी हां, मां बाग़ी हां, मां बाग़ी हां। मूं काल बि कान्हे हार मञी, मूं अॼु बि त कान्हे हार मञी, मूं आहे ग़ुलामी गार मञी। तूं वक़्तु अचण ते दाद कजां, मूं तो वटि आ फरियाद कयो ऐं वक़्तु गवाही यादि कजां, ऐं वक़्तु गवाही यादि कजां। जिन मुंहिंजो आहे देस लुटियो तन अर्गूननि जे बाबनि जो, को गुर न आ को पीर न आ। वो म्याणीअ जो मैदान गवाह, वो ठोड़ी फाटक यादि कजां। बाखोड़ी मोरी दिल ते लिखई मोरो मेहड़ यादि कजां। वो भिरिया मेजे साड़िया विया ऐं अहिड़ा लखे कीस अथई। आ केसनि सां तारीख़ भरियल से तुंहिंजी कोरट में आहिनि। तूं वक़्तु अचण ते दाद कजां, मूं तो वटि आ फरियाद कयो ऐं वक़्तु गवाही यादि कयो। ओ पेट वॾा क़ौम जो बेड़ो न ईअं ॿोड़िजे, अचो नओं समाज को नओं जहान जो। वालेकुम अस्सलाम। मैंने नादन अची करे मुनी गाड़ी रोकिया, मूंखे लॻो दहशतगर्द सिंधी चऊं या अन्नम आबिद चऊं? अन्नम आबिद चओ। अच्छा, कोई पेज तव्हांजो ठेलाना अन्नम सिंधी जा उहो ॿियो शायदि हलाए थो। हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल, अचो फोटो कढायो त मस्त आहे, पर ईअं सफ़ा गाड़ी रोकी अथव। न न असां तव्हांखे ॾिठो फॉलो कयो अच्छा करे स्टॉप करे त असां अची वञूं। अच्छा अच्छा, हे त इत्तेफ़ाक़न स्टॉप थियो असांजो, हू रस्तो वेंदो न। हाँ हाँ सही है, कढायो फोटो। तो गाइस ये था व्लॉग आज का हमारा। हरू भरू उर्दू थी ॻाल्हायां, हालांकि व्लॉग त सिंधी सराइकी में हुयो। सो इहो हुयो व्लॉग अॼु जो। तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो। आई होप त जल्दी जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं 20 के सब्सक्राइबर्स करायो त मां पंहिंजो सेलिब्रेशन करे सघां, ग्रीन सेलिब्रेशन बिफोर आई एम लीविंग टू कराची। छो जो असांखे हाणे कराची वञिणो आहे। इन बि मां तव्हांखे बाद में डिटेल में ॿुधायां थी नेक्स्ट व्लॉग में, त मां प्रैक्टिस जे लाइ कराची वञी रही आहियां। सो ही हुया आदा जेके रस्ते में असांखे बीहारे करे असां फोटोग्राफी कराया आहिनि। इहो आहे प्यार सिंध जो ऐं सिंधी माण्हुनि जो। मिलूं था नेक्स्ट व्लॉग में, तेसीं ताईं सब्सक्राइब कयो चैनल खे, लाइक कयो एंड शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।